में ज़ोरदार धमाके के नतीजे में ज़ख्मी की तादाद जेका है 10 थी वई है, जॾहिं त हिकु ॼणो फोत थियण जा पिणु असांखे तस्दीक मिलिया आहिनि। अवांखे ॿुधायूं पिया कराची जे इलाइक़े शेरशाह में ज़ोरदार धमाके जे नतीजे में 8 मां 10 माण्हू जेके आहिनि ज़ख्मी थी पिया आहिनि। अवांखे ॿुधायूं पिया त हिकु ॼणे जे फोत थियण जा पिणु इतला मिलिया आहिनि। साइट एरिया जे हिकु ख़ानगी बैंक भरिसां थियल धमाके जे नतीजे में भर पासे जी इमारतुनि जा शीशा पिणु टुटी पिया आहिनि। नाज़रीन, अवांखे ॿुधायूं पिया त कराची जे इलाइक़े साइट वारे इलाइक़े में ज़ोरदार धमाके के नतीजे में 10 ॼणा ज़ख्मी जॾहिं त हिकु ॼणो फोत थियो आहे। अमांखे ॿुधायूं पिया शेरशाह वेझो हादसो थियो आहे जंहिंमें 10 ॼणा ज़ख्मी थिया आहिनि, हिकु ॼणो फोत थियो आहे। ज़ोरदार धमाके जे नतीजे में आसपास जा जेके शीशा हुआ इमारतुनि जा उहे बि टुटी पिया आहिनि ऐं 10 माण्हुनि जे ज़ख्मी थियण जा इतला आहिनि, जॾहिं त हिकु माण्हू फोत थियो आहे। कराची जे इलाइक़े शेरशाह में ज़ोरदार धमाके जे नतीजे में 10 ॼणा ज़ख्मी थी पिया आहिनि, हिकु ॼणो फोत थियो आहे। साइट एरिया जे हिकु ख़ानगी बैंक भरिसां थियल धमाके जे नतीजे में इमारतुनि जा शीशा पिणु टुटी पिया आहिनि। नाज़रीन, अवांखे आगाह कयूं पिया, अपडेट पिया कयूं। शेरशाह वेझो धमाको थियो आहे जंहिंमें 10 ॼणा ज़ख्मी थी पिया आहिनि ऐं हिकु ॼणे जे फोत थियण जा पिणु इतला आहिनि। जी नाज़रीन, अवांखे ॿुधायूं पिया कराची जे इलाइक़े शेरशाह में ज़ोरदार धमाको थियो आहे। हादसे जे नतीजे में धमाके जे नतीजे में 10 ॼणा ज़ख्मी थी पिया आहिनि, हिकु ॼणे जे फोत थियण जा इतला आहिनि, जॾहिं त साइट एरिया जे हिकु ख़ानगी बैंक भरिसां थियल धमाके में 10 माण्हू ज़ख्मी थी पिया आहिनि। धमाको एतिरो त ज़ोरदार हुयो जो आसपास जी इमारतुनि जा शीशा पिणु टुटी पिया आहिनि। कराची जे शेरशाह वेझो प्राचा चौक वटि ज़ोरदार धमाको थियो आहे जंहिंमें 10 ॼणा ज़ख्मी थी पिया आहिनि, हिकु ॼणो फोत थी वियो आहे। अवांखे नाज़रीन अपडेट पिया कयूं, ज़ोरदार धमाको थियो आहे कराची जे शेरशाह वारे इलाइक़े में। हिकु भेरो ॿीहर असां लाइन ते वठंदासीं ब्यूरो चीफ अब्दुल्ला फलंगी खे। जी अब्दुल्ला, ॿिया कहिड़ा वधीक अपडेट आहिनि हिन हवाले सां? जी बिल्कुल, ही धमाके के हवाले से मुझी SSP से ॻाल्हि थी है। जो ॿुधायो आहे त धमाके जाइ पे पुलिस पहुची चुकी है, जेका रेस्क्यू टीम से गॾु कम कर रही है। हिन वक़्त ताईं जेको आहे सो 8 खां 9 जेके ज़ख्मी आहिनि उन्हनि खे कढियो वियो आहे, पर जेके ज़ख्मियुनि में 3 ॼणनि ज़ख्मियुनि जी जेकी सूरत हाल तमामु ख़राब ॿुधाई पई वञे, जॾहिं त उन्हनि खे पुलिस जेको आहे सो ईदी एम्बुलेंस ज़रिए अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जॾहिं त SSP मूजिबि पुलिस शायदि गॾु करणु शुरू करे छॾियो आहे त धमाको गैस सिलेंडर जो लगे थो या वधीक जेको आहे बम डिस्पोजल टीम उन ते कमु कंदी, पर लगे थो त ही धमाको गैस सिलेंडर आहे। हिकु बैंक जे अंदरि धमाको थियो आहे, वधीक हुनजी नवियत मालूम करे रहिया आहियूं। SSP मूजिबि त धमाको दहशतगर्दी जो आहे ऐं या न उन ते हिन वक़्तु चवण खां वक़्त खां अॻु हूंदो तंहिं करे कुछ चई नथो सघिजे। बाक़ी छछर हुजण सबबि बैंक में रश घटि हुई, आम शहरी न हुया, बैंक में गार्ड ऐं जेके माण्हू आहे उहे मौजूदु हुआ, बैंक में अमलो मौजूदु हुयो, तंहिं करे जेको आहे उते घणी कैजुअलिटी रची आहे। जॾहिं त ही जेको जिते बैंक आहे उहा HPL जी बैंक ॿुधाई पई वञे, हुननि जे भरिसां ई जेको आहे पेट्रोल पंप PSO पिणु ॿुधाए पियो वञे ऐं हुन सां गॾु जेके मुख़्तलिफ़ इमारतूं आहिनि जे ज़ोरदार धमाको थियो आहे त उते जेको आहे तक़रीबन जेके इन्हनि इलाइक़नि जा जेके फ्लैट्स जा शीशा उहे पिणु टुटी पिया आहिनि। जॾहिं त हिन वक़्तु SSP भेण जेको आहे ॿुधाए रहियो आहे त हिकु उन्हनि मां ज़ख्मियुनि मां हिकु ॼणो फोत थी वियो आहे, जिनमें तक़रीबन टोटल जेके हुनजा ज़ख्मी आहिनि उहे 9 पिया ॿुधाए वञनि, हिकु ॼणो फोत थी वियो आहे ऐं जेके ज़ख्मी आहिनि उन्हनि जी पिणु जेको आहे सूरत हाल तमामु घणी ख़राब सूरत हाल ॿुधाई पई वञे। टोटल जेके हिननि जी कैजुअलिटी आहे उहा वधीक अञा ताईं हिननि जी रेस्क्यू अमल जारी आहे, जंहिंमें तक़रीबन जेकी इमारत हुई पंहिंजी HPL बैंक जी उन्हनि जी मुकमल तौर ते तबाह थी वई आहे। हेठों जेको आहे हुननि जे शीशा ख़तमु थी विया आहिनि, पर जेके दीवारूं पिणु ख़तमु थी वियूं आहिनि। हिकु ॼणो मर्द जी हुन जी तस्दीक थी वई आहे, जॾहिं त 8 ॼणा ज़ख्मी ॿुधाए पिया आहिनि। जी वॾी महिरबानी अपडेट करण जे लाइ।
नाज़रीन आपके ॿुधायूं पिया त कराची जे इलाइक़े शेरशाह में ज़ोरदार धमाके जे नतीजे में 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। हिक ॼणे जे फोत थियण जो इतला आहे। धमाको एतिरो त ज़ोरदार हो जो भितियूं जेके आहिनि भॼी पयूं आहिनि ऐं फौरी रिपोर्ट मूजिबि असांखे ॿुधाए पियो वञे त गैस भरिजण सबबि नाले में धमाको थियो आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया कराची जे इलाइक़े शेरशाह में ज़ोरदार धमाके जे नतीजे में 10 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि जॾहिं त हिक ॼणे जा फोत थियण जा इतला आहिनि। शेरशाह वेझो प्राचा चौक वटि ज़ोरदार धमाको थियो आहे जॾहिं हिकु ॼणो फोत थियो आहे। 10 ॼणनि जा ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि। धमाके जी शिदत तमामु शदीद हुई जो बैंक जूं भितियूं जेके आहिनि किरी पयूं आहिनि ऐं आसपास जी गाॾियुनि खे बि तमामु घणो नुक़सान पहुतो आहे। शुरूआती जांच मूजिबि ॿुधाए पियो वञे त धमाको नाले में गैस भरिजण सबबि थियो आहे। नाज़रीन अव्हांखे ॿी अहम ख़बर खां आगाह कंदा त पीपी सिंध जे सदर निसार अहमद खोड़े चयो आहे त पीटीआई ऐं एमक्यूएम खां सूबाई ख़ुदि मुख़्तियारी हज़म न पई थिए। एमक्यूएम खे सिंध खे टुकड़ा टुकड़ा करण वारी पंहिंजी ॻाल्हि विसरी वई आहे। सखर में एहतसाब अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे सूबाई वज़ीर निसार अहमद खोड़े चयो त सिंध खे ॿ टुकड़ा करण जो जवाब सूबाई ख़ुदि मुख़्तियारी आहे। इमरान ख़ान चयो हो एनएफसी अवार्ड ऐं सूबाई ख़ुदि मुख़्तियारी सबबि असां कंगाल थी विया आहियूं। इमरान ख़ान खे अरणी तरमीम ऐं सूबाई ख़ुदि मुख़्तियारी हज़म न थी रही आहे। निसार अहमद खोड़ो चयो त हिन हुकूमत जी दौर में गैस बिजली ऐं पेट्रोल अणलब थी विया आहिनि। अवाम जे एहतजाज बावजूदि जेकॾहिं हुकूमत क़ीमतूं वधाए त चवंदसि त शर्म उन्हनि खे नथी अचे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं निसार अहमद खोड़ो चयो त अवाम हिन हुकूमत खां तंग अची चुकी आहे। अवाम चवे थो त इमरान ख़ान जी हुकूमत हिकु अज़ाब आहे। पीपी सिंध जे सदर निसार अहमद खोड़े चयो आहे त पीटीआई ऐं एमक्यूएम खां सूबाई ख़ुदि मुख़्तियारी हज़म न पई थिए। सखर खां धरती टीवी जो रिपोर्टर मोरडो मेहर असां सां लाइन ते मौजूद आहे। जी मोरडो, ॿिया कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल सखर एहतसाब अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे पीपी सिंध जे सदर निसार अहमद खोड़ो चयो आहे त पीटीआई ऐं एमक्यूएम खां जेका सूबाई ख़ुदि मुख़्तियारी आहे उहा हज़म न पई थिए। एमक्यूएम सिंध खे जेको आहे टुकड़ा टुकड़ा करण वारी जेका ॻाल्हि कई उहा हुन खां विसरी वई आहे। सिंध खे 2 टुकड़ा करण जो जेको जवाब आहे पीपल्स पार्टीअ जे तरफ़ां उहो सूबाई ख़ुदि मुख़्तियारी आहे। संदसि चवण हो त इमरान ख़ान चयो त एनएफसी अवार्ड ऐं सूबाई ख़ुदि मुख़्तियारीअ सबबि जेको आहे असां कंगाल थी विया आहियूं। हिन हुकूमत जे दौर में गैस बिजली पेट्रोल जेको आहे उहो अणलब थी वियो आहे। आम वापे जूं शयूं जेके आहिनि उन जा अघ तमामु घणा वधी विया आहिनि। अवाम जे एहतजाज बि जेकॾहिं की हुकूमत क़ीमतूं वधाए थी त पोइ उन्हनि खे शर्म अचणु घुरिजे। असां त अवामी मसइलनि ते एहतजाज करियूं पिया, ॿिया त उहे बि एहतजाज नथा कनि। महांगाई ख़िलाफ़ मुल्क जे अवाम सां गॾु एहतजाज अवाम जेको आहे उहो पीपल्स पार्टीअ सां गॾु एहतजाज पियो करे। एहतजाजी जमहूरियत जो बहितरीन जेको अमल आहे उहो हूंदो आहे। निसार अहमद खोड़े जो वधीक चवणो हो त अवाम हिन हुकूमत मां जेको आहे तंग थी चुको आहे ऐं अवाम चवे थो त इमरान हुकूमत जेका आहे उहा अज़ाब आहे। असां पीडीएम खां बग़ैर गड़ी ख़ुदा बख़्श पे पहिरियां बि वॾा जलसा कया आहिनि। पीडीएम में जॾहिं हुआसीं त पीडीएम क़यादत खे दावत ॾिनी हुई ऐं पीडीएम खां बग़ैर बाद में बि जेको आहे वॾो जलसो जेको आहे कयो आहे। जी वॾी महिरबानी मोड़ो अपडेट करण जे लाइ।